माण्हू पंहिंजे ॿूटे जी सही नमूने सां परवरिश कंदो आहे ऐं उन जो हद खां वधीक ख्यालु रखंदो आहे। हिन सॼी इलेक्शन कमीशन जे अहसासनि जो जज़्बनि जो ऐं आइन तहत फ़ैसिला थींदड़ जो असां हर तरह सां ख्यालु रखंदासीं ऐं हिन इलेक्शन कमीशन ते को बि वार वेगो थियण न ॾींदासीं। बाक़ी कोर्टनि जी ॻाल्हि थी, कोर्टियूं बाबा कोर्टियूं करण जो हर कंहिंखे हक़ आहे। मां चवां त हाणे को कोर्टियूं करण जो कंहिंखे हक़ न आहे। बाबा कोर्ट मां बि कई, मां हिकिड़ो कूड़ हिकु त मुंहिंजी तबियत आहे स्टेट ते असुल कूड़ न ॻाल्हाईंदो पोइ केॾो बि नुक़सानु पइजी वञे। कोर्ट मां कई छो कई उन जा बि के सबब हूंदा। हिन ई हाल में मूंसां के मुआइदा थिया, जॾहिं मुआइदा पूरा न थींदा आहिनि, जॾहिं सरकार सां वेंदा आहियूं न, पीर मदर तालीम जो वज़ीर साईं नज़ीर शाह खे सॼी ख़बर आहे। असां वेठासीं पीर मदर, असां वटि साईं लियाकत साईं रफ़ीक दरबार, असां चार्ट ऑफ डिमांड नोटिफिकेशन सभिनी जा बुकलेट तयारु कंदासीं। असां वटि उहो हाइड्रो अञा ताईं पियो आहे, जंहिंखे पीर मदर असां चयो आहे त हेड मास्टरी अनाउंस असांखे 2000 जो, पीर मदर जो त 2000 थोरो आहे, 5000 पंहिंजे हथनि सां जेकी एग्री करे छॾियो। हर मसइले ते पीर मदर एग्री करे छॾियो, एग्री करे छॾियो, एग्री करे छॾियो। 2 महीना गुज़री विया, उहे असां एग्री वारा कागज़ फेराई था पिया वठूं, का बि असांखे नोटिफिकेशन न पई मिले। पोइ PTLF जी क़यादत उन वक़्त जे सदर साईं रफ़ीक दरबार तहरीक जो ऐलान कयो। छो कयो? जॾहिं उन सां सरकार मुआइदो कयो ऐं मुआइदे तो सरकार फिरी वई त पोइ बग़ावतूं जनम वठंदियूं आहिनि। मां कोर्ट में छो वयुसि? मूंसां दोस्तनि मुआइदा कया, मां ग़लति ॻाल्हि नया कंदुमि। जॾहिं मुआइदे जा दोस्त फिरी विया त मुआइदे ते सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, फैज़ मुर्शिद खां पिनी वठिबो आहे, जो बि सम्झो त हक़ असांजो आहे, हक़ मुर्शिद खां छिनी वठिबो आहे। महिनत कई, कोशिशि कई, जदोजहद कई, जेका शइ मिली उहा तव्हां दोस्तनि जे साम्हूं आहे। पर इहो ऐलान छो कयां त ममता शाह ते अॼु खां पोइ को दोस्त जी का बि हुजे मुंहिंजी नाराज़गी न कंदुसि। साईं मंज़ूर चाहे भले मुंहिंजी कोटा में आयो हुजे, न को साईं अतीक रहमान सोलंकीअ जी उजारंदी, न को असांजे ग्रुप जे सरवाण असांजे लीडर हाजी शफी मोहम्मद सटे जी उजारंदी, न को गुलाम मुर्तज़ा भंगवान ते उजारंदी, न को साईं असांजी गादी खान जमाली ते उजारंदी। असांजी कोशिश हूंदी त जेके फ़ैसिला थियनि उहे आइनी थियनि। जेको आइन, जेको कानून, जेको ज़ाब्तो सिकंदर जतोई जे लाइ हुजे, उहो साईं गुलाम रसूल महर जे लाइ हुजे, उहो साॻियो ई ज़ाब्तो हाजी शफी मोहम्मद सठे जे लाइ हुजे, त असां भरपूर नमूने सां इलेक्शन कमीशन सां ताउन कंदासीं। दोस्तनि खोड़ सारी ॻाल्हियूं कयूं मसइलनि ते, उहो आहे न कि मुंहुं कढनि था मौत जहिड़ा मसइला। साईं नज़ीर शाह, मुंहुं कढनि था मौत जहिड़ा मसइला, मुंहुं ॾियनि था ज़िंदगीअ जा हौसला। फ़ैसिला क़िस्मत असांजा छा कंदी, पाण ई पंहिंजा कंदासीं फ़ैसिला। दोस्तनि तहरीक जी मुंहिंजे महबूब जंहिंखे मां ॾिठो आहे त 3 साल गणी, पोइ भले पीरियड 4.5 साल थी वञे, छो त मां कोर्ट में ॻाल्हि करे वेठो 3 सालनि खां। मां 3 साल गणींदुसि त 3 साल साईं मुमताज़ वधियो कंबर शहजाद कोट में कामोरनि सां घेरे रहियो आहे, कॾहिं डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर घेरे रहियो आहे, कॾहिं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सां घेरे रहियो आहे, कॾहिं डायरेक्टर सां घेरे रहियो आहे। छाजे करे? उस्तादनि जे हक़नि जे लाइ। ऐं उतां जे मुक़ामी तौर उस्तादनि जा मसइला सरकार को ठके ठुके हल कराया आहिनि। उनजी लेवल एतिरी डिवीज़न लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, उन उस्तादनि सां पाण मल्हायो। मां ईअं न चवंदुसि त को साबिक़ो मरकज़ी पार्टी छा कयो, जेको कयो सही कयो। कंहिंखे कोई सोच छॾिजे त हीअं थियो हूअं थियो, बाबा काथे हुननि जूं कमियूं कोताहियूं हूंदियूं त काथे असांजी बि कमियूं कोताहियूं हूंदियूं। जेको थियो दुरुस्त थियो, हाणे कजे टॉप ते वधिजे। उहो आहे न बुखारी चयो आहे न त छो न गॾिजी पाण में डूंगर ॾुखनि जा ॾारियूं, प्यार ऐं पाबो असां दोज़ख दिलनि जा ठारियूं। मोर वेचारा हुया हिन बाग मां मुआड़ो मटे, मोर मोटाए चिदरा चमन मोटारी। गोड़ सही सिंध जे उस्ताद जे मुंहं ते का बि मुल्क करेगा। फेसबुक ते जे मां तो पोस्ट रखां उस्ताद जो हां फाटो पियो आहे त उस्ताद जेके पंहिंजा कमेंट थो ॾे तिखा ऐं तेज़, उहे छो थो ॾे?
छा असां उनखे प्यारा न आहियूं? छा असांजी उहे इज़त न आहिनि कंदा? बाबा उहे असांजी इज़त कंदा आहिनि, असां उनखे प्यारा। जे साईं गुलाम रसूल साहब जो पोस्ट रखे त उस्ताद हाणो फाड़े कमेंट थो ॾे। छो थो ॾे? ॾिसे थो त सिंध जे उस्ताद जो जी घिरियो पियो आहे। कशमोर खां केपीअ ताईं, कमूशेद खां कराचीअ ताईं सिंध जो उस्ताद पुरसान हार न आहे रहियो, मायूस आहे, परेशान आहे। कॾहिं उस्तादनि जे मथां इहा बायोमेट्रिक जेका ऑनलाइन मोबाइल वारी बायोमेट्रिक थी अचे, कॾहिं उस्तादनि जे मथां या हब ऐं क्लस्टर थो अचे,